अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। सिंधी फिल्म संसार साण अवां जी ख़िदमत में हाज़िर। माना त महिरबानो पहिरीं बसि कयो अथऊं त जेका सिनेमा आहे उहो कुदरत हिकिड़ो अहिड़ो मीडियम ॾिनो आहे जेको इंसान जे वजूद ते ॼण त इर्ताश पैदा करे थो। दिमाग़ में जेके लहरूं डोड़नि थियूं उहे इंसान खे समय ऐं बसरी हवाले सां सगारो कनि थियूं ऐं ॼाण जो इहो नियापो भरपूर नमूने सां इंसान जे वजूद ताईं पहुचे थो। हाणे जॾहिं सिनेमा जी एॾी अफ़ादियत आहे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं ॾिसण खां पोइ उन्हनि सभिनी शयुनि खे महसूसु करण जो ताल्लुक़ु आहे त पोइ छो न असां पंहिंजी सिनेमा जे बारे में ख़ासि तौर ते सिंधी सिनेमा जे बारे में बि पंहिंजनि नौजवान नस्ल खे ॿुधायूं, पंहिंजनि महिरबाननि खे ॿुधायूं, पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं ऐं उहे सभु बुज़ुर्ग जेके उन्हनि खे ॾिसी आया आहिनि उन्हनि जी ख़िदमत में इन रिवाइवल खे पेश कयूं। सिंधी फिल्म संसार इन निस्बत सां हिकिड़ी कोशिशि आहे ऐं उहा लगातार कोशिशि सिर्फ़ु इन करे आहे त असांजी जेका फिल्म नगरी हुई, जेका सूंहं हुई, जेका सोबिया हुई, उहा कहिड़े उरूज ताईं पहुती हुई ऐं उनखे छा छा हासिलु थियो हुयो। हीअ फिल्मुनि जा अक्स न आहिनि। अक्स लफ़्ज़ खे असां बार बार दोहराईंदा आहियूं, वर्जाईंदा आहियूं, छाकाणि त हीअ रुॻो रेप्लिका न आहे, हीअ अक्स न आहे, हीअ यादि जो हवालो आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त केतिरा ई अक्स हमेशह जे लाइ मेमोरीज़ में रहिजी वेंदा आहिनि। उन्हनि मां ई असांजूं हीअ फिल्मूं पिया आहिनि। अॼु असां वटि लाइ जेका फिल्म चूंडी आहे उनजो नालो आहे ग़ैरत जो सवालु। ऐं हिन फिल्म ते गुफ़्तगू करण लाइ असां वटि टे असांजा मोअज़्ज़िज़ महिमान हिते मौजूदु आहिनि जिन सां तारुफ़ करण जी ख़ुशी, मोहबत ऐं अहसास खे हासिलु करणु चाहियूं था। असां सां गॾु आहिनि साईं मुमताज़ अली शेख साहिबु। असां सां गॾु हूंदा आहियो सेट्स ते, फिल्मुनि ते, रेफरेंसिस में वॾी इनायत, वॾी महिरबानी। इन खां पोइ असां सां गॾु आहिनि साईं नूर मोहम्मद ख़ासख़ली साहिबु। साईं तव्हां बि वॾी इनायत कंदा आहियो, ईंदा आहियो ऐं ख़ासि तौर ते जेको आर्काइव्स मटीरियल सहेड़ियल आहे ऑडियो जे हिसाब सां उन सां असां मुस्तनिद गुफ़्तगू रहंदी आहे। वॾी महिरबानी अचो। तव्हांजी बि तमामु घणी महिरबानी। ऐं इन खां पोइ असांजा टिया महिमान आहिनि साईं गुल मोहम्मद लाशरी साहिबु। अर्ज़ु कयोसीं पहिरीं बि त वॾे पीउ जो वॾो फ़र्ज़ंद आहे नूर मोहम्मद लाशरी साहिब जा फ़र्ज़ंद आहिनि। यकीनन जॾहिं यादुनि जे हिन दौरे खे असां वरजायूं था त हीअ नौजवान बि पंहिंजे वालिद जे हवाले सां यादुनि जो हिकिड़ो ख़ूबसूरत ज़ख़ीरो खणी असां अव्हां ताईं ईंदो आहे। हमेशह जीअं पाण शुरू कंदा आहियूं स्क्रोल खां त फिल्म जो स्क्रोल अव्हां जी ख़िदमत में पेश कयूं था। नालो आहे फिल्म जो ग़ैरत जो सवालु। पेशकार इदारो अल अब्बास फिल्म्स। रिलीज़ थियण जी तारीख़ आहे जुमो 18 अक्टूबर 1974 ईद उल फितर 1394 हिजरी। पेशकार फैज़ अब्बास, फिल्मसाज़ अकील ख़ान ऐं मूसा कलीम, हिदायतकार मोहम्मद यूनुस राठौड़, कहाणी मोहम्मद यूनुस राठौड़, मकालमा निगार महबूब तिरमिज़ी, अक्कासी ए मयूब, साकित अक्कासी डी के अख्तर, तदवीन ए मकील, प्रोसेसिंग शफ़ी काज़ी शफ़ी चिश्ती, गाना रिकॉर्डिंग ऐं री रिकॉर्डिंग हाशिम कुरैशी, डायलॉग रिकॉर्डिंग ख़ालिद बिन सोज़, डांस देव कुमार ऐं अशरफ, फाइट हमीद अंसारी, लाइट वाजिद ऐं जमील, शाइर महबूब तिरमिज़ी, मौसीकार फ़िरोज़ गुल ऐं रज़ा हैदर, गुलकार रूना लैला, नाज़ लैला, निगहत सीमा ऐं मोहम्मद यूसुफ़, अदाकार इशरत चौधरी, कैफ़ी, नाहिद, अफ़ज़ाल, महबूब आलम, कुर्बान जिलानी, नन्हा, साकी, ए आर बलोच, मलक अनोखो, सीमा, किरण, शहबाज़ दुरानी, नासरा, शहज़ादी, यास्मीन ख़ान, गुड्डो, मौज टंडवी, नाइला, रमज़ान, शेरिन ताज ऐं यूसुफ़ अली। ख़वातीन हज़रात, उहा फिल्म आहे जेका पंजाबीअ में बि डब कई वई शहज़ोर जे नाले सां ऐं इहे ॿई वर्जन्स पेश थिया हुया ऐं उन्हनि बेनता मोहबत ऐं तारीफ़ में अहिड़ी हुई। चाहियूं था शुरू कयूं हिकिड़े सदाबहार गीत सां, फिल्म जे हिकिड़े गीत सां अॼोकी हिन नशिस्त जो आगाज़ कयूं था। जिंद तुंहिंजे मथां
ख़वातीन सां जॾहिं असीं हिननि सदाबहार आवाज़नि खे कनायूं था ऐं इन्हनि जी गूंज असांजी समातुनि ते पहुचे थी त जीअं अर्ज़ु कयोसीं न त उहे जेके सिग्नल्स आहिनि जेके इंसान जे ज़हन ते असरु कनि था तीअं हिननि जा आवाज़ बि असांखे माज़ीअ ॾांहुं वठी वञनि था ऐं उन्हनि सभिनी ख़ुशियुनि खे उन्हनि सभिनी रंगनि खे उन्हनि ख़ुशबुनि खे उन्हनि अहसासनि खे निर्वार कनि था जेके असांजे वजूद जे अङण ते लही ईंदा हुया। सिनेमा हाउसिस में हिकिड़ी गूंज हूंदी हुई जेका मुस्तक़िल महिमान थींदी हुई। मिसाल तौरु महसूसु थींदो हुयो त भले उहा ज़मीनी हुजे, सर्किल हुजे, ग्रैंड सर्किल हुजे, गैलरी हुजे, जेके तमाशबीन हूंदा हुया, जेके सिनेमा गोयर्स हूंदा हुया, जेके फिल्म ॾिसण वारा हूंदा हुया, उन्हनि ते हिकिड़ी अजीब कैफ़ियत तारी थी वेंदी हुई। शायदि नौजवान नस्ल खे इहो अहसासु न आहे त उहा सरख़ुशी, उहा ख़ुशी जी कैफ़ियत जंहिंमें हिकिड़ो ग़रीब माण्हू, हिकिड़ो आम माण्हू, हिकिड़ो आम इंसानु जेके का वॾी लग्ज़री हासिलु न हुजे, उहो बि कीअं इन सिनेमा ज़रिए राहत महसूसु कंदो हुयो। बहरहाल उहे सभु पल आहिनि जेके पल पोपट थिया, पल जुगनू थिया, पल शायदि किथे ग़ाइबु थी विया। चाहियूं था त उन्हनि पलनि जी कुझु ॻाल्हि कयूं, थोरो मोटायूं पलनि खे, यादगिरीअ जी अक्सनि खे वरी वापसि वरिजायूं। अंता साईं, फिल्म ग़ैरत जो सवालु। फिल्म ग़ैरत जो सवालु पंहिंजे ज़माने जी ज़बरदस्त कामयाब म्यूज़िकल मूवी ऐं जीअं तव्हां प्रोग्राम जे शुरू में ॿुधायो त पंजाबी ऐं सिंधीअ में हिकु ई वक़्तु इन खे रिलीज़ कयो वियो। पंजाबी में शहज़ोर जे नाले सां रिलीज़ थी, जॾहिं त सिंधीअ में ग़ैरत जो सवालु। ऐं इहा पहिरीं फिल्म आहे, पहिरीं सिंधी फिल्म आहे जंहिंमें लाहौर ऐं कराचीअ जे आर्टिस्टनि खे गॾे करे हिकु ख़ूबसूरत मूवी पेश कई वई। लाहौर जा आर्टिस्ट हुआ कैफ़ी साहब, लाहौर जो आर्टिस्ट आहे इशरत चौधरी, लाहौर जी आर्टिस्ट नन्हा ऐं अफ़ज़ाल, इहे सभु। वरी हिन पासे शहबाज़ दुरानी साहबु आहे ऐं महबूब आलम साहबु आहे ऐं ॿिया आर्टिस्ट आहिनि, मलिक अनोखो आहे। त इन्हनि गॾिजी करे हिकु तमामु ख़ूबसूरत कोशिशि कई ऐं तमामु कामयाबु रही। ऐं ॿियो त सिंधी फिल्म जो जेको टेम्पो हो ॿियुनि फिल्मुनि जो, उहो थोरो धीमो हूंदो हो। हिन फिल्म खां पोइ उहो लाउड थी वियो हुयो। हीअ सॼी फिल्म पंजाबी स्टाइल जी लाउड फिल्म हुई ऐं इहो तजुर्बो ॾाढो कामयाबु वियो। तव्हां अगरि ॾिसंदव हिन फिल्म खे त तव्हांखे शुरूअ खां वठी इन जो जेके असां रेडियो में चवंदा लेवल आहे ऑडियो जी, उहा वधियल ई लॻंदी। अदाकार आहे, म्यूज़िक आहे, बैकग्राउंड म्यूज़िक आहे, उहो सभु लाउड आहे, पिच वधियल आहे। हा, पिच वधियल आहे। ऐं सिनेमा में त इहो जॾहिं वॾा वॾा स्पीकर ऐं वॾी स्क्रीन ते इन्हनि खे ॾिसबो हो ऐं कदावर शख़्सियतुनि खे ॾिसबो हो त ॾाढो मज़ो ईंदो ऐं माण्हू क्लैपिंग कंदा हुया। ऐं ॾाढी सुठी फिल्म, ज़बरदस्त फिल्म। गाना इन फिल्म जा तमामु घणो कामयाबु हुया। अञा बि नूर मोहम्मद साहबु इन जी गवाही ॾींदो त पसंदीदा नग़मनि में इहे फिल्म ग़ैरत जो सवाल जा नग़मा सर फ़हरिस्त आहिनि। अञा बि इन्हनि जी फरमाइश थिए थी। ऐं इन में सिंगर्स में बि रूना लैला ऐं मोहम्मद यूसुफ खां अलावा बि लाहौर जे आर्टिस्टनि खे बि शामिलु कयो वियो हुयो ऐं उन्हनि बि पाण मल्हायो सिंधी फिल्म में। मूंखे इहा त ज़हन में ॻाल्हि कोन्हे त पंजाबी फिल्म लाहौर में या पंजाब जे ॿिए शहरनि में कीअं वई, बाक़ी हिते सिंध में इहा फिल्म ग़ैरत जो सवालु कामयाबु तरीन फिल्म हुई ऐं वॾे अरसे ताईं इन जी नुमाइश जारी रही। नूर मोहम्मद साहबु, ज़िक्र हलियो ऑडियो जो ऐं ख़ासि तौर ते गाननि जो, नग़मनि ऐं मौसीक़ीअ जो, तव्हां ॾे माइक्रोफोन। डॉक्टर साहिबु, हिन फिल्म जा जीअं मुमताज़ साहब ॿुधायो त सभु नग़मा हिट ऐं अॼु ताईं बि हिननि नग़मनि खे महिरबानी जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि उहे ॿुधनि था, पसंदि कनि था। ऐं फरमाइश ते प्रोग्राम त रेडियो ते हमेशह जारी रहियो आहे, माना इहो हिकिड़ो हिसो नशरियात न नशर थियो हुजे, फरमाइश थींदी आहे। पोइ उन में अॼु ताईं बि इन नग़मे फिल्म जा नग़मा बेहद ई पॉपुलर आहिनि। नाज़ लैला जो बि नग़मो आहे हिकिड़ो, उस्ताद मोहम्मद यूसुफ सां गॾु। जी हा। ऐं ॿियो चंड सोढ़ा जेको हाणे असां ॾिठो, मुंहिंजा साईं प्यार जे तो रंग में रंगियो आहे, के माना हर गानो हिन जो हिट ऐं ख़ूबसूरत मौसीक़ी माशाल्लाह बहितरीनु। ऐं फिल्म त माशाल्लाह जहिड़ो नालो ग़ैरत जो सवालु, त फिल्म बि ग़ैरत जो सवालु ई माशाल्लाह हिकिड़ी लाजवाब फिल्म आहे। ऐं हींअर दस्तियाबु आहे, माण्हू ॾिसी सघनि था नौजवान, अवेलेबल आहे प्रिंट। हा बिल्कुलु मिलनि, ॾिसणु घुरिजनि। जेके उन वक़्तु त पैदा ई कोन थिया हूंदा, हाणे त मतिलबु माशाल्लाह जवान बि थिया हूंदा, सो उन्हनि खे ॾिसणु घुरिजनि। पंहिंजूं सिंधी फिल्मियूं आहिनि ऐं ॾिसंदा त
त माशाल्लाह उन्हनि खे ख़बर पवंदी या जेके फ़न सां वाबस्ता आहिनि उहे ॾिसंदा त उन्हनि मां बि कुझु हासिलु कयो वेंदो आहे, कुझु ॿुधी कबो आहे, कुझु ॾिसी कबो आहे। सो उन्हनि खे ॾिसणु घुरिजे। ॾिसो न जीअं मिसाल तौरु अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं 74-75 जी फिल्म आहे त 42 साल त थी विया, 40 खां मथे साल थी विया, एॾो अरसो थी वियो, अधु सदी खे असां छुहण वारा आहियूं जहिड़ो। त हाणे हुन में जेको इन खां पोइ ॼाओ हूंदो सो बि तक़रीबन 40 सालनि जी ॼमा हुजे त हूंदो ई हूंदो। त माना जेकॾहिं न ॾिठी आहे या फिल्मूं ख़तमु थी वियूं त पोइ त पर्सपेक्टिवली कुझु रहे ई कोन। बिल्कुलु असांखे पंहिंजी जेके बि आहिनि सिंधी फिल्मूं उन्हनि खे ॾिसणु घुरिजनि। उन वक़्तु न ॾिठियूं आहिनि त हाणे त आहिनि पयूं आहिनि न, त माण्हू ॾिसे उन वक़्तु कढे, पंहिंजी सकाफ़तुनि में आहे। ऐं जेकॾहिं हींअर बि सरहंदी वारा जेकॾहिं फिल्म ठाहींदा त ज़रूरु फिल्म कामयाबु ईंदी, पर फिल्म स्टोरी हुजे, सकाफ़त कल्चर असांजो नुमाया हुजे। PTV जेको इंसेंटिव वरितो आहे या कोशिशि ई सॼी शऊरी तौर ते इहा आहे त जेको नौजवान नस्ल आहे जंहिंखे इन शयुनि जी ख़बर कान्हे उन्हनि ताईं इहा ख़बर पहुचाई वञे। ऐं जिन इन्हनि शयुनि खे ॾिठो कोन्हे त रिवाइवल सिर्फ़ु इन करे जो आहे जेको टीम वर्क आहे या पाकिस्तान टेलीविज़न जी जेका प्रोडक्शन आहे या जेको सिंधी फिल्म संसार आहे, उहो संसार सिर्फ़ु रिवाइवल जी हिकिड़ी शदीद तरीन बल्कि भरपूर कोशिशि आहे, बहितरीनु कोशिशि आहे। बसि इहो ई आहे इन सेंस हुअणु घुरिजे बिल्कुलु। ऐं इहो PTV करे थो, ॿियो त अलाह कंदो त PTV इन आर्काइव्स खे बहितर नमूने पेश करे सघे। लश्करी साहिबु तव्हांजो तालुक़ु जवान नस्ल सां, नौजवान नस्ल सां, तव्हां इन तकलीफ़ खे ईअं ई महसूसु कयो जीअं असां चयो? बिल्कुलु सही, तव्हांजी ॻाल्हि जेका आहे सा पंहिंजी जाइ ते बिल्कुलु दुरुस्त आहे। असां नौजवान नस्ल खे अञा वधीक इनकरेज करणु घुरिजे, छो जो जेके पुराणी फिल्मूं आहिनि उन्हनि में घणो कुझु आहे। जेकर उन्हनि खे ॾिसनि उन्हनि फिल्मुनि खे त उन्हनि मां घणो कुझु लाभ हासिलु करे सघनि था। हाणे ॾिसो इन्हनि जी जेको पिक्चर जी फिल्मूं आहिनि, गाना जेके आहिनि माशाअल्लाह उहे तमामु बहितरीनु आहिनि, म्यूज़िक ज़बरदस्त आहे, म्यूज़िक बहितरीनु आहे, उनजी अक्सबंदी बहितरीनु आहे, उन्हनि जूं तव्हां हर शइ ॾिसंदव, हर लिहाज़ खां उहे जेके आहिनि से पंहिंजी माना थी रखनि पियूं। त इहो नौजवान नस्ल खे ख़ासि करे जेके नई टही जा जेके आहिनि उन्हनि खे ॾिसणु घुरिजे त असांजी सिंधी फिल्मूं जेके उन वक़्त में इन कंडीशन में हुयूं जो उन वक़्त में तमामु पसंदि कयूं वेंदियूं हुयूं, त उहो फिल्मुनि खे ॾिसी करे उन में जा घणो कुझु हासिलु करे सघिजे थो। ममताज़ साईं, मिसाल तौरु जीअं अदाकार कैफ़ियत जी ॻाल्हि हली, यानी ही पंहिंजे ज़माने जा सुपरस्टार्स आहिनि, तीअं असांजा अदाकार बि माना कंहिं लिहाज़ खां पोइते कोन हुया। यकीन उन ज़माने में जॾहिं इहा फिल्म ठही या सिनेमा में नुमाइश जे लाइ पेश कई वई, उन ज़माने में अदाकार वसीम ऐं अदाकार मुश्ताक चंगेज़ी फिल्मुनि जी कामयाबी जी ज़मान सम्झिया वेंदा हुआ। मलक अनोखो हुयो पंहिंजी जाइ ते जी, पर उन में वरी इहो तजुर्बो कयो वियो त इन्हनि खां हटी करे लाहौर जे हिकु मक़बूल आर्टिस्ट खे इन फिल्म में आंदो वञे, उते जी हीरोइन खे आंदो वञे। हीउ कामयाबु तजुर्बो हो। ऐं ॿियो त कैफ़ी साहिबु न सिर्फ़ु सुठो आर्टिस्ट हो बल्कि सुठो हिदायतकार बि हुन फिल्मी डायरेक्शन ऐं उनजो वॾो भाउ जेको आहे इनायत हसन भट्टी साहिबु बहितरीनु अदाकार, बहितरीनु फिल्म साहिबु, ऐं ॿियो सिंगर ॾाढो सुठो, जिगर छलनी है दिल घबरा रहा है, इन क़िस्म जा गाना या उन जा सूफ़ीज़म ते जेके गाना आहिनि उहे। हीउ सॼो घराणो जेको आहे उहो फिल्मुनि सां स्टेज सां वाबस्ता रहियो आहे। ऐं कैफ़ी साहिबु त मेलनि मलाखड़नि में जेके नुमाइश जे लाइ ईंदा हुआ, माण्हू थिएटर लॻाईंदा हुआ, हा उन में बि उनजो असिस्टेंट रहियो ऐं उन सां गॾु कमु कयईं। ऐं कैफ़ी साहिबु नो डाउट के हिकु बहितरीनु एक्टर ऐं बहितरीनु हिदायतकार हो। इन फिल्म में त जेको उन कमु कयो ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो पहलवान आहे जेको सिर्फ़ु पंहिंजी बॉडीअ ते उनजो ध्यानु आहे, पंहिंजी सिहत ते आहे ऐं तमामु भोलो भालो माण्हू आहे ऐं ॾाढी सुठी उन एक्टिंग कई। ऐं ॿी ॻाल्हि डॉक्टर साहिबु इन में त इहा डबिंग कई वई उनजे आवाज़ जी, क़ुर्बान जीलानी साहिबु, महबूब आलम, हयात अली शाह बुखारी ऐं कुझु ॿियनि दोस्तनि डबिंग कई। ऐं उन तव्हां सोचो त टुटल फुटल सिंधी ॻाल्हाए परफॉर्म तमामु सुठो करे ऐं उनखे इहो अहसासु हूंदो त आवाज़ त वरी बि ॿिए जो अचिणो आहे ऐं माण्हुनि हिनखे क़बूलु कयो। न त सिंधी फिल्मुनि में ॿियनि ॿोलियुनि जे अदाकारनि खे घटि क़बूलु कयो वियो, बदर मुनीर खे क़बूलु न कयो वियो जी जी। ऐं ॿिया बि काफ़ी आर्टिस्ट हुया जेके उर्दू फिल्मुनि जा या पंजाबी फिल्मुनि जा हुआ, उन्हनि सिंधी फिल्म में कमु कयो त उन्हनि खे एतिरी पज़ीराई न मिली जेतिरी गैरत जो सुवाल में
कैफ़ी साहब खे मिली। उन जो फ़न, ॿियो हिदायतकारी ऐं उन जी सलाहियत उन में वॾो किरदारु अदा कयो। ख़ुदि नज़रत मोज़िज़ महिमाननि सां गुफ़्तगू असांजी जारी आहे ऐं असां हाणे ईंदासीं पंहिंजी प्रोफाइल्स ॾांहुं। असां वटि जेको हिन फिल्म जो पहिरियों प्रोफाइल मौजूदु आहे सो आहे अदाकार नन्हा जे बारे में। रफ़ीक़ खावर अलमारूफ़ नन्हा फिल्म इंडस्ट्रीअ जे सदाबहार अदाकार थी गुज़रियो आहे। हुन फिल्म, टेलीविज़न ऐं स्टेज जे हवाले सां यादगार तरीन परफॉर्मेंसिस ॾिनियूं आहिनि। संदसि पहिरीं उर्दू फिल्म वतन के सिपाही 1966 में रिलीज़ थी हुई, पर संदसि शोहरतुनि जो दौरु 1975 में आयल फिल्म नौकर खां शुरू थियो। 1979 में हू टहका पहलवान में हीरो तौरु साम्हूं आयो ऐं पोइ 1979 खां संदसि जोड़ अली एजाज़ सां गॾु मशहूरु थी वियो। 70 ऐं 80 जे ॾहाके में लेखक ऐं अदाकार कमाल अहमद रिज़वीअ सां संदसि जगमशहूरु पाकिस्तान टेलीविज़न जी सीरीज़ अलिफ़ नून खेसि शोहरतुनि जे मथां पद ते बीहारे छॾियो। हुन 1977, 78 ऐं 1983 में बहितरीन मज़ाहिया अदाकार जा निगार एवार्ड्स हासिलु कया हुआ। 2 जून 1996 ते हिन खिलाईंदड़ ऐं मशहूरु कंदड़ वजूद पंहिंजी हयातीअ जो अंत आंदो हुयो। नन्हा साहब जे हवाले सां अदा मुमताज़ तव्हां। नन्हा साहब जे बारे में जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं बहितरीनु। नन्हा साहब जे बारे में इहा बि मां गुज़ारिश कंदो हलां त नंढे खंडे जो हिकु मक़बूल आर्टिस्ट जंहिंजो ताल्लुक़ु हैदराबाद सिंध सां आहे, गोप कमलाणी, ठीकु, तमामु बहितरीनु एक्टर। ई नन्हा साहब उन खां तमामु घणो मुतासिर हो। ऐं जेको अलिफ़ नून कयो वियो सीरियल हिन जी पाकिस्तान टेलीविज़न जी, उन में अगरि पुराणियूं फिल्मूं तव्हां ॾिसंदव याकूब ऐं गोप जूं, उहो ईअं ई हो त हिकिड़ो तमामु चालाक माण्हू, हिकिड़ो तमामु सचार ऐं हमेशह ग़लतियूं हू करे चालाक माण्हू ऐं वीचारो मुसीबत में अची वञे। सो गोप कमलाणी जो सॼो अक्स तव्हांखे नन्हा साहब में नज़र ईंदो। ऐं गोप कमलाणी नो डाउट त बरसगीर जी फिल्म इंडस्ट्री जो तमामु वॾो आर्टिस्ट हुयो। अदाकार नन्हा जो ज़िक्र कयूं पिया था ऐं ॻाल्हि मोहबतुनि जे ज़िक्र जी बि हली त असां वटि फिल्म जो हिकिड़ो गीत आहे जंहिंमें तस्करो कुझु अहिड़ो ई आहे जंहिंमें इंसानु पंहिंजी दिलि खे लुटाए थो ऐं विञाइण खां पोइ छा थो महसूसु करे। मूं त दिलि पंहिंजी लुटाई, नाज़ लैला ऐं मोहम्मद यूसुफ जी आवाज़ में ही सदाबहार कंपोज़िशन आहे ऐं इन ते ई अॼोके हिन पहिरें हिसे मां अव्हांजी ख़िदमत मां मोकिलाईंदासीं। पंहिंजे मोज़िज़ महिमाननि साण असीं इंशाअल्लाह असीं पंहिंजे ॿिए हिसे में इंतज़ारु कंदासीं, छाकाणि त हिन फिल्म जे हवाले सां असीं अव्हां सां तवील तफ़सीली गुफ़्तगू करणु चाहियूं था। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया। अल्लाह जे हवाले। जगायो आजादू पंजे प्यार जो, चमो तो जगायो आजादू पंजे प्यार जो, बेचैन दिल से हो मिल जखार को, मतों का प्यार निभाया है, मतों का प्यार निभाया, प्यार जा बेच वठाया, अजी मुझे परवाही दिल पंहिंजी लुटाए है।